अस्सलामुअलैकुम डियर व्यूअर्स। अज जी हिन वीडियो में मैं कैरियर अपॉर्चुनिटीज़ के बारे में गाल कंदस जेका गवर्नमेंट ऑफ सिंध एक नए तरीके से आंदी है। ही अपॉर्चुनिटीज़ किए आहिन इन में जेके भी असांजी सिंध जा नौजवान कैंडिडेट्स आहिन जेके नौकरियुनि जे लाइ ख्वाहिशमंद आहिन वे किए अप्लाई करे सकन था। ही रिसेंटली सिंध गवर्नमेंट जे कैबिनेट जी मीटिंग थी हुई जैमें यो डिसाइड थियो हुयो त जेके सिंध में जेके भी वैकेंसीज आहिनि उहे एक नए तरीके से भरियूं वञनि, जंहिंजे लाइ डिफरेंट कैटेगरीज़ में हिकु ई टेस्ट थींदो ऐं उन टेस्ट जो जेको रिज़ल्ट आहे उहो 3 सालनि ताईं वैलिड हूंदो। माना तव्हां हिकु जगह टेस्ट ॾींदो सिर्फ़ु ऐं 3 साल ताईं उन टेस्ट जे स्कोर जे बिहाफ ते तव्हां खां जेको आहे डिफरेंट जगहनि ते सिर्फ़ु इंटरव्यूज़ वरिता वेंदा। हिन वीडियो में मां उन जो सॼो तरीक़ेकार सम्झाईंदुसि त असां हिन में कीअं अप्लाई कंदासीं, हिन जा टर्म्स एंड कंडीशन्स छा आहिनि। अचो त ॾिसूं था हिन एडवर्टाइज़मेंट में छा आहे ऐं हिन में अप्लाई करण जो तरीक़ेकार छा आहे। हीउ जेको आहे रिसेंटली जेको आहे एडवर्टाइज़ थी आहे कैरियर अपॉर्चुनिटीज़ गवर्नमेंट ऑफ सिंध सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट। ठीक है, लिखल है स्क्रीनिंग टेस्ट फॉर BPS 5 to BPS 15। BPS 5 का वठी BPS 15 ताईं जेके भी जॉब्स आहिनि उन्हनि जे लाइ स्क्रीनिंग टेस्ट आहे। स्क्रीनिंग टेस्ट छा आहे त स्क्रीनिंग टेस्ट तव्हां खां हिकु ऑब्जेक्टिव टाइप टेस्ट वरिती वेंदी जेको 100 क्वेश्चन से मुश्तमिल ऑब्जेक्टिव टाइप टेस्ट होंगी। इन एडवर्टाइजमेंट में चयो तो गवर्नमेंट ऑफ सिंध इंटेंड्स टू द फिल प्रेजेंट वैकेंट पोजीशन ऑफ BPS 5 to BPS 15 इन ऑल मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स। The initial screening test will be conducted by SIBA testing service STS as per following rules approved by the provincial cabinet। ये तुझे BPS 5 का BPS 15 ताईं जेको आहे स्क्रीनिंग टेस्ट कंडक्ट कई वेंदी SIBA टेस्टिंग सर्विस के थ्रू, जंहिंजा जेको आहे रूल्स जेके अप्रूव कया प्रोविंशियल कैबिनेट 24/12/2019 ते। त अचो ॾिसूं था उहे रूल्स कहिड़ा आहिनि। देयर शैल बी सेपरेट टेस्ट फॉर ईच कैटेगरी। हिन में छा हूंदो जेको आहे सेपरेट टेस्ट हूंदी हर कैटेगरी जी, मीन्स ग्रेजुएशन लेवल ते अलॻि हूंदी, इंटरमीडिएट लेवल वारनि जे लाइ अलॻि टेस्ट हूंदी ऐं मैट्रिक वारनि जे लाइ अलॻि टेस्ट हूंदी। द कट ऑफ परसेंटेज शैल बी 40%। जेको कट ऑफ परसेंटेज हूंदो उहो 40% हूंदो। द टेस्ट रिज़ल्ट शैल बी वैलिड फॉर 3 years। जेको आहे टेस्ट जी रिज़ल्ट जी मां ॻाल्हि कई त 3 सालनि ताईं वैलिड हूंदी, त इहा जेको आहे टेस्ट जी रिज़ल्ट 3 सालनि ताईं वैलिड हूंदी। ऐं जेको 4th रूल आहे उहो आहे द इंटरव्यू विल बी कंडक्टेड बाय द कंसर्न डिपार्टमेंट सिलेक्शन कमेटी स्पेसिफाइड अंडर द रूल 5 ऑफ सिविल सर्वेंट अपॉइंटमेंट प्रमोशन एंड ट्रांसफर रूल 1974 जे मुताबिक जेको आहे ये कई वेंदी। 5th रूल आहे द टेस्ट विल बी कंडक्टेड एट डिविजनल हेडक्वार्टर। जेका टेस्ट थींदी डिविजनल हेडक्वार्टर में कंडक्ट कई वेंदी। 6th रूल आहे द एज रिक्वायरमेंट मिनिमम 18 years एंड मैक्सिमम 30 years ऑन अ क्लोजिंग डेट। क्लोजिंग डेट ऑफ एप्लीकेशन जे मुताबिक घट में घटि उम्र 18 साल ऐं वध में वधि उम्र 30 साल हुजे। हाणे ही तुझे द सैंपल टेस्ट पेपर विल बी अपलोडेड ऑन वेबसाइट। जेको सैंपल टेस्ट पेपर आहे वेबसाइट ते अपलोड कयो वेंदो। तव्हां उन खे ॾिसी करे उन जे मुताबिक तैयारी कंदव। तव्हां असांजे चैनल खे ॾिसंदा रहो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। असां फ्यूचर में जीअं ई इन जा सैंपल पेपर आया त उन जी तैयारी जे मुताबिक बि असां इन ते वीडियोज़ अपलोड कंदा रहंदासीं। हाणे जेको ग्रेजुएशन जे लाइ 14 year ऑफ एजुकेशन मीन्स तव्हांजी कॉलेज साइड बि अगरि जेकॾहिं 14 year एजुकेशन थियल आहे BCom BSc BA जेका बि थियल आहे उन जो मिनिमम 45% मीन्स उन जा जेके तव्हांजा फाइनल रिज़ल्ट आहिनि उन में 45% हुजणु लाज़मी आहे। एज जेको रिक्वायर्ड हूंदी 18 खां 30 साल। ईअं इंटरमीडिएट वारनि जे लाइ बि जेको आहे 12 year एजुकेशन मिनिमम 45% हुजे फ्रॉम इंटरमीडिएट बोर्ड एंड सेकेंडरी एजुकेशन। कंहिं बि बोर्ड मां तव्हांजो इंटरमीडिएट हुजे 45% सां गॾु। मैट्रिकुलेशन जेको आहे 10 year ऑफ एजुकेशन हुजे मिनिमम 45%। मैट्रिक में तव्हांजो 45% हुजे। ही डिफरेंट 3 कैटेगरीज़ आहिनि ऐं मैट्रिक वारनि जो मैट्रिक जे मुताबिक टेस्ट थींदो, इंटर वारनि जो इंटरमीडिएट जे मुताबिक ऐं ग्रेजुएशन वारनि जो ग्रेजुएशन जे मुताबिक टेस्ट थींदो। हाणे ही जेको आहे टर्म्स एंड कंडीशंस कहिड़ा आहिनि। इंटरेस्टेड कैंडिडेट हैविंग डोमिसाइल ऑफ सिंध प्रोविंस में सबमिट ऑनलाइन एप्लीकेशन। जेके भी ख्वाहिशमंद आहिनि उहे छा कंदा ऑनलाइन एप्लीकेशन सबमिट कंदा apply sts.net.pk ते। मां तव्हांखे हीअं ॾेखारियां थो त कीअं अप्लाई कबो हुन ते। कैंडिडेट मस्ट अपलोड फॉलोइंग ओरिजिनल स्कैन डॉक्यूमेंट एट पोर्टल। तव्हां जीअं ई हिन ते अप्लाई कंदव तव्हां पंहिंजो हिकिड़ो अकाउंट ठाहींदव क्रिएट कंदव STS ते, त उते तव्हांखे पोर्टल ते ही शयूं सबमिट कराइणियूं आहिनि। ही डॉक्यूमेंट्स तव्हांखे पोर्टल ते सबमिट कराइणा आहिनि। कहिड़ा डॉक्यूमेंट्स आहिनि?
लास्ट डिग्री एज पर अप्लाइंग कैटेगरी। लास्ट डिग्री जेकर तव्हांजी ग्रेजुएशन आहे तव्हां ग्रेजुएशन, जेकर तव्हां इंटरमीडिएट ते अप्लाई कयो था त इंटरमीडिएट, जेकर तव्हां मैट्रिकुलेशन ते अप्लाई कयो था त उन खां पोइ CNIC तव्हांजो, उन खां पोइ डोमिसाइल PRCD जेको डोमिसाइल सर्टिफिकेट हूंदो आहे, ऐं ॿियो जेको PRCD फॉर्म हूंदो आहे उहो, ऐं रिसेंट फोटोग्राफ। कैंडिडेट विद डिसेबिलिटी आर रिक्वायर्ड टू अपलोड CNIC हैविंग व्हीलचेयर लोगो इशूड बाय नादरा। जेके डिसेबल पर्सन आहिनि उहे छा कंदा, पंहिंजो CNIC अपलोड कंदा, पर कहिड़ो जंहिं ते नादरा जो व्हीलचेयर वारो लोगो हुजे, जेको नादरा तव्हांखे इशू कयो हुजे कार्ड जंहिं ते लोगो कहिड़ो हुजे, व्हीलचेयर वारो हुजे। थर्ड, आफ्टर सबमिशन ऑफ ऑनलाइन एप्लीकेशन कैंडिडेट में डाउनलोड सिस्टम जनरेटेड चालान, हाउएवर कैंडिडेट्स अप्लाइंग फॉर वन कैटेगरी विल पे। जेको आहे तव्हां जीअं ई अप्लाई कंदव उन खां पोइ तव्हां सिस्टम जनरेटेड चालान डाउनलोड कंदव। जेकॾहिं तव्हां हिकु कैटेगरी में अप्लाई कयो था त 350 जो चालान अप्लाई कंदव। जेकॾहिं तव्हां हिक खां वधीक कैटेगरी में अप्लाई कयो था, जीअं फॉर एग्जांपल कंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे, उहो चए थो मां ग्रेजुएशन ते बि अप्लाई कयां, इंटरमीडिएट ते बि अप्लाई कयां, त उहो 350 जो हिकिड़ो चालान पे कंदो ऐं 700 जो ॿियो चालान पे कंदो। ऐं जेकॾहिं कैंडिडेट टिनी कैटेगरियुनि लाइ अप्लाई करे थो त उहो छा कंदो, 350 जो हिकिड़ो चालान अपलोड कंदो ऐं पे कंदो, 700 जो हिकिड़ो ऐं 700 जो, माना टोटल 3 चालान पे कंदो, 350, 700 ऐं 700 जो। इहे टई अलॻि अलॻि पे कंदो। कंहिं बि ABL, अलाइड बैंक या MCB बैंक में तव्हां उहे पे करे सघो था। चौथी कंडीशन छा आहे, कैंडिडेट कैन अप्लाई फॉर मोर देन वन कैटेगरी बाय पेइंग सेपरेट चालान फॉर ईच कैटेगरी। इहो जेको मां तव्हांखे सम्झायो, जेकॾहिं तव्हां हिक खां वधीक तव्हां ग्रेजुएट आहियो ऐं तव्हां इंटर ते बि अप्लाई कयो था, मैट्रिक ते बि अप्लाई कयो था, त तव्हांखे 3 अलॻि अलॻि चालान पे करणा पवंदा। प्रोवाइडिंग फिक्टिशियस, एक्सैगरेटेड आर मिसलीडिंग इंफॉर्मेशन शैल रिजल्ट इन रिजेक्शन ऑफ एप्लीकेशन एंड कैन लीड टू द टर्मिनेशन ऑफ एम्प्लॉयमेंट एट एनी स्टेज। अगरि जेकॾहिं तव्हां का अहिड़ी फॉल्स इंफॉर्मेशन ॾिनी, उन जी जेकॾहिं उन्हनि खे ख़बर पई त छा कंदा, एट एनी टाइम तव्हांजी एम्प्लॉयमेंट टर्मिनेशन थी सघे थी, एट एनी स्टेज, कंहिं बि स्टेज। जर्नल एज रिलैक्सेशन शैल बी एप्लीकेबल एज पर गवर्नमेंट ऑफ सिंध रूल्स। जेका हूअं त जेको आहे नॉर्मल जेको आहे एज रेंज आहे उहा 18 खां 30 साल आहे, पर जेके जर्नल एज रिलैक्सेशन्स आहिनि उहे गवर्नमेंट ऑफ सिंध जे हिसाब सां ॾिना वेंदा। जेके गवर्नमेंट ऑफ सिंध जर्नल एज रिलैक्सेशन जा रूल ॾिना आहिनि उन जे मुताबिक़ उहा जर्नल एज रिलैक्सेशन हूंदी। द डिसेबल एंड माइनॉरिटी कोटा विल बी ऑब्जर्व्ड एज पर गवर्नमेंट ऑफ सिंध रूल। जेको आहे डिसेबल जे लाइ या माइनॉरिटीज़ जेके आहिनि उन्हनि जे लाइ कोटा बि जेका आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जे रूल मुताबिक़ ईंदी। आख़िरी तारीख़ हिन जी आहे नवंबर 30, 2021 आहे। अचो तव्हां ॾिसूं था त इहो पोर्टल ते कीअं अप्लाई कबो ऐं उन खां पोइ उते कहिड़ी कहिड़ी रिक्वायरमेंट ॾिबी। हलूं था STS जे वेब पोर्टल जी तरफ़। तव्हां कंहिं बि ब्राउज़र ते अची लिखंदव apply.sts.net.pakistan, इन ते तव्हां अप्लाई कंदव। हाणे जेके बिल्कुलु न्यू कैंडिडेट आहिनि, जेके न्यू यूज़र आहिनि, उहे छा कंदा, हिते क्रिएट अकाउंट ते क्लिक कंदा। क्रिएट अकाउंट ते क्लिक करे पंहिंजो फुल नेम, CNIC, मोबाइल नंबर, ईमेल ॾींदा। ठीकु आहे, ईमेल ऐं पोइ पासवर्ड लिखंदा हिते। ठीकु आहे, पोइ तव्हां वटि OTP ईंदी, उहो तव्हां OTP कोड हिते कंदव ऐं देन तव्हां क्रिएट अकाउंट ते कंदव। ऐं जंहिंजो ऑलरेडी अकाउंट आहे उहे छा कंदा, लॉगिन कंदा। मुंहिंजो ऑलरेडी अकाउंट आहे त मां लॉगिन थो कयां। हलूं था लॉगिन जी तरफ़। तव्हांजो अकाउंट हिकु चकर थी वेंदो त उन खां पोइ छा थींदो, तव्हां हिते CNIC लिखंदो। मां पंहिंजो CNIC लिखां थो। CNIC लिखण खां पोइ पासवर्ड लिखां थो। जीअं ई तव्हां लॉगिन कंदा, तव्हांखे लॉगिन कंदा थी इंटरफेस, तव्हां जेकर रजिस्टर थींदा त उन खां पोइ तव्हांखे ही इंटरफेस शो, वेलकम टू द STS कैंडिडेट पोर्टल। उन खां पोइ ही जेको आहे तव्हांखे ॾेखारे थो जेके जॉब्स हींअर ओपन आहिनि STS SIBA टेस्टिंग सर्विस जे तरफ़ां। ही मथां सिंध एमरजेंसी रूल सर्विसिस, इन खे छॾे करे ही जेको आहे सर्विसिस जनरल एंड एडमिनिस्ट्रेशन कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध, इन में तव्हां अप्लाई कंदा। इते अची तव्हां व्यू पोस्ट ते वेंदा। जेको जंहिं कैटेगरी जे मुताबिक़ एलिजिबल आहे उहो उन कैटेगरी खे सिलेक्ट कंदो। अगरि जेकॾहिं तव्हांजी मैट्रिक थियल आहे त तव्हां हिते मैट्रिकुलेशन वारी कैटेगरी में सिलेक्ट कंदव। अगरि जेकॾहिं तव्हांजी इंटरमीडिएट आहे त तव्हां इंटरमीडिएट वारी कैटेगरी खे सिलेक्ट कंदव। अगरि जेकॾहिं तव्हांजी ग्रेजुएशन थियल आहे त तव्हां हिते ग्रेजुएशन वारी कैटेगरी खे सिलेक्ट कंदव। मुंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे त मां हिन ते अप्लाई थो कयां। हीअ ॾिसो,
ही ॾिसो पोस्ट अप्लाइड ग्रेजुएशन कैटेगरी प्रोजेक्ट जेको आहे सर्विस जर्नल एंड एडमिनिस्ट्रेशन अप्लाइड आहे। हितां मां डाउनलोड चालान कंदमि त मुंहिंजो चालान ही डाउनलोड थी वियो। ही ॾिसो ही चालान डाउनलोड थी वियो मुंहिंजो। ऐं जेको आहे तव्हांखे डॉक्यूमेंट्स किथे सबमिट कराइणा आहिनि, हिते ही माय प्रोफाइल जो ऑप्शन आहे। हिते अचे थो मुंहिंजो अॻु में ई थियल आहे अकाउंट, तॾहिं मुंहिंजी सॼो जेको आहे इंफॉर्मेशन ॾिनल आहे। ही ॾिसो पर्सनल इंफॉर्मेशन सॼी ॾिनल आहे मुंहिंजी। अचे थो ही डॉक्यूमेंट्स तव्हांखे हिन साइड ही डॉक्यूमेंट्स अचनि था, राइट साइड सभु डॉक्यूमेंट अचनि था। ठीकु आहे, ही मुंहिंजा सभु डॉक्यूमेंट्स लॻियल आहिनि। ईअं तव्हां हिते अपलोड कंदा वेंदव, हिते जिते ही अपलोड कैटेगरी आहे, ठीकु आहे, हिते तव्हां अपलोड कंदा वेंदव, तव्हांजा डॉक्यूमेंट्स अपलोड थी वेंदा। ऐं पोइ तव्हां जेको आहे एक्टिव प्रोजेक्ट्स में अची पंहिंजी कैटेगरी मुताबिक़ सिलेक्ट कंदा। हिन में सर्विस जर्नल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध में व्यू पोस्ट ते क्लिक कंदा। व्यू पोस्ट ते क्लिक करण खां पोइ तव्हां पंहिंजी कैटेगरी जे मुताबिक़ सिलेक्ट कंदा। सिलेक्ट करे ऐं ईअं तव्हां अप्लाई करे सघो था। उमेद आहे त हिन वीडियो जे ज़रिए तव्हां सम्झी विया हूंदा जेका गवर्नमेंट ऑफ सिंध नई अपॉर्चुनिटी ॾिनी आहे सिंध जे नौजवाननि जे लाइ, उन में अप्लाई कीअं कजे। वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं असांजी हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।